गोरख हिल स्टेशन सिंध जो अहम तफ़रीही मार्ग। सिंध जी को मरी सॾजंदड़ गोरख हिल स्टेशन थधे सियाहती मार्ग तौर सॼे मुल्क में मशहूर आहे। गोरख हिल स्टेशन सिंध जे ज़िले दादूअ जे जोही तालुक़े में वाक़िअ आहे। गोरख हिल दादूअ खां 92 किलोमीटर, जोही खां 74 किलोमीटर ऐं वाही पांधीअ खां 50 किलोमीटर ओलह उत्तर तरफ़ आहे। गोरख असुल सिंधी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना मुश्किल, इंतहाई ॾुखियो या पार न करे सघण जहिड़ो जबल आहे। गोरख समुंड जे मथाछिरे खां 5688 फुट ऊचाईअ ते हुजण करे थधे मार्ग तौर वॾी शोहरत माणे चुको आहे। गोरख हिल ते सख़्त गर्मीअ जे ॾियारनि में बि मौसम थधी रहे थी ऐं गर्मी पद 22 खां 23 सेंटीग्रेड रहे थो। गोरख हिल स्टेशन ते सियारे जे मौसम में बर्फ़बारी बि थींदी आहे जेका 1.5 फुट खां 2 फुट रिकॉर्ड कई वई आहे। गोरख जे जबलनि जा ख़ूबसूरत नज़ारा मनमोहींदड़ ऐं वणंदड़ आहिनि, जिते ककर चहिरनि सां टकराईंदे नज़र ईंदा आहिनि। गोरख जे वरवकड़ ॾींदड़ ऐं ख़तरनाक पेचरनि ते सफ़र करणु मज़बूत दिल वारनि जो कमु आहे। गोरख जे जाबलू सिलसिले में कुदरती तलाव ऐं ढंढू बि आहिनि जिन जे पाणीअ ते इलाइक़े वासी पोखी राही कंदा आहिनि। सिंध जे हिन ख़ूबसूरत मार्ग खे सॼी दुनिया में मुतारफ़ कराइण जी ज़रूरत आहे। गोरख ते रहाइश समेत खाधे पीते जूं सभु सहूलतूं ॾेई सियाहनि में हिन मार्ग लाइ दिलचस्पी पैदा करे सघिजे थी। कमज़ोर दिल वारा पहिरियां दिल खे मज़बूत करण जो बंदोबस्तु करे पोइ गोरख जबल जे चोटियुनि ते चढ़ण जो इरादो कनि।